अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान हाई कोर्ट जो आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल 5 FIRs ख़त्म करण जो हुक्म ॾिनो आहे। आज़म सवाती ख़िलाफ़ सूबे में दाख़िल 5 FIRs ख़त्म कयूं वञनि। अदालत जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। बलोचिस्तान हाई कोर्ट जो आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल 5 FIRs ख़त्म करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। आज़म सवाती ख़िलाफ़ सूबे में दाख़िल 5 FIRs ख़त्म कयूं वञनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान हाई कोर्ट आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल 5 FIRs ख़त्म करण जो हुक्म ॾिनो आहे। अदालत पारां इहो चयो वियो आहे त आज़म सवाती ख़िलाफ़ सूबे में दाख़िल 5 FIRs ख़त्म कई वञनि। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे कोयटा मां। बलोचिस्तान हाई कोर्ट आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल 5 FIRs ख़त्म करण जो हुक्म ॾिनो आहे। अदालत इहो हुक्म ॾिनो आहे त आज़म सवाती ख़िलाफ़ सूबे में दाख़िल 5 FIRs ख़त्म कई वञनि। बलोचिस्तान हाई कोर्ट आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल 5 FIRs ख़त्म करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अदालत जो चवणु आहे त आज़म सवाती ख़िलाफ़ सूबे में दाख़िल 5 FIRs खे ख़त्म कयो वञे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे बलोचिस्तान हाई कोर्ट आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल 5 FIRs ख़त्म करण जो हुक्म ॾिनो आहे। अदालत इहो हुक्म ॾिनो आहे त आज़म सवाती ख़िलाफ़ सूबे में दाख़िल 5 FIRs ख़त्म कयूं वञनि।